जी बिल्कुल, तव्हां हिन वक़्तु कैमरा जे असां ॾिसी रहियो त शहर जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी में हिन वक़्तु असीं दरगाह ते मौजूदु आहियूं। महरम उल हराम जे सिलसिले में हिते मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। अंजुमन ग़ुलामान अहल बैत अंजुमन शियान हैदर इक़रार खंदक कमेटी तरफ़ां रोज़ानी जी बुनियाद ते तव्हां हिते कैमरा जे असां ॾिसी रहिया आहियो त हिते मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि ऐं वॾे अंग में हिते मोमिन ऐं अज़ादार हिन काफ़िले में मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि मां वॾे अंग में मोमिन हिते अज़ादारी जे लाइ दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सहन में हिते पहुतल आहिनि ऐं मातमी जुलूस में हज़ारनि जी तादाद में हिते जेके मोमिन शरीक आहिनि उन्हनि में नुआ ख़्वानी सीना ज़नी ऐं मातमदारी जो सिलसिलो बि हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त उते हलंदड़ आहे। जॾहिं त वॾे अंग में करबला जे प्यासनि जी यादि में हिते सभीनूं बि क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस सां गॾोगॾु आर्मी जा जवान जेके आहिनि उन्हनि बि सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि ऐं हिन वक़्तु दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सहन में तव्हां ॾिसी रहिया आहियो त हर पासे या हुसैन जूं सदाऊं जेके आहिनि उहे गूंजी रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं शहरनि ऐं ॻोठनि मां वॾे अंग में अज़ादारी में शिरकत जे हवाले सां मोमिननि ऐं अज़ादारनि जे आमद जो सिलसिलो दरगाह भिटाई ते ऐं भिटशा शहर में उन्हनि जो जारी आहे ऐं हिन वक़्तु सिक्योरिटी अञा वधीक सख़्तु कई पई वञे। यौम आशूर जा ॾींहं जेके वेझे थींदे इज़ाफ़ी जेके पुलिस एहलकार आहिनि उहे बि मुक़ररु कया विया आहिनि जॾहिं त लेडीज़ एहलकार बि हिते मौजूदु आहिनि। जी